उबावड़ो खां वाक़े आगाह कयूं पिया हथियार बंदन हथां नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो आहे। कमु शहीद वटां ॻोठ सोनू चाचड़ जो रिवासी गुलबहार चाचड़ अगवा थी वियो। वारसनि मूजिबि नौजवान घर खां शुगर मिल ड्यूटी ते वञी रहियो हो त 8 खां वधीक हथियार बंद खेसि अगवा करे विया। ख़बर वासा शेयर कई पिया बाड़ो मां हथियार बंदन हथां नौजवान मुबीना तौर अगवा थियो आहे। कमु शहीद वटां ॻोठ सोनू चाचड़ जो रिवासी गुलबहार चाचड़ अगवा थी वियो। वारसनि मूजिबि नौजवान घर खां शुगर मिल ड्यूटी ते वञी रहियो हो त 8 खां वधीक हथियार बंदन खेसि अगवा करे विया। अवां खे ख़बर ॾियनि पिया बाड़ो मां हथियार बंदन हथां नौजवान मुबीना तौर अगवा थियो आहे। कमु शहीद वटां ॻोठ सोनू चाचड़ जो रिवासी गुलबहार चाचड़ अगवा थी वियो। वारसनि मूजिबि नौजवान घर खां शुगर मिल ड्यूटी ते वञी रहियो हो त 8 खां वधीक हथियार बंदन खेसि अगवा कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया उबावड़ो खां हथियार बंदन हथां नौजवान मुबैना तौर अगवा थी वियो। कमु शहीद वटां ॻोठ सोनू चाचड़ जो रिवासी गुलबहार चाचड़ अगवा थी वियो। वारसनि मूजिबि नौजवान घर खां शुगर मिल ड्यूटी ते वञी रहियो हो त 8 खां वधीक हथियार बंद खेसि अगवा करे विया। हथियार बंदन हथां नौजवान मुबीना तौर अगवा थियो आहे। कमु शहीद वटां ॻोठ सोनू